सतगुरन जी मिठड़ी प्यारी साध संगत। प्रेम सां श्रवण कयो श्रीमद भगवत गीता जो तहां 7वां अध्याय श्रवण करे रहा। भगवान ॾाढी कल अद्भुत गाल चई। कई जन्मन में जॾहिं माण्हूअ खे ब्रह्म ज्ञान ईंदो आहे तॾहिं उहो ईअं सम्झंदो आहे कि सब कुछ भगवान कृष्ण ही आहिनि। अहिड़ो महात्मा दुर्लभ आहे। वासुदेव सर्वम वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ। हे अर्जुन, जेके विषयी पुरुष आहिनि से त पंहिंजे सुभाव जे वस जंहिं देवता जी पूजा लाइ जेके जेके नेम संसार में उन जा मशहूर आहिनि तिन नेमन खे धारण करे ॿियनि देवताउनि जो भजन कंदा आहिनि। जेको जेको कामी भगत जंहिं जंहिं देवता जे स्वरूप जी श्रद्धा सां पूजा करणु चाहींदो आहे तंहिं तंहिं भगत जे मन में मां उन्हीअ देवता लाइ श्रद्धा जगाईंदो आहियां। उहो पुरुष श्रद्धा सां तंहिं देवता जी पूजा कंदो आहे। उन देवता खां मुंहिंजा ठाहियल मन घुरियल भोग जरूर जरूर प्राप्त कंदो आहे। पर उन्हनि घटि अकुल वारनि जो उहो फल नाशवंत आहे ऐं हू देवताउनि खे पूजण वारे देवताउनि खे प्राप्त थींदा आहिनि। ईअं हुअण ते बि सभु माण्हू मुंहिंजो भजन कोन कंदा आहिनि। इन्हीअ जो सबब इहो आहे त बेअकुल माण्हू मुंहिंजी माया सां प्रगट थियल जंहिंखां उत्तम ॿियो कुझु बि नाहे अहिड़े मुंहिंजे प्रभाव जे तत्व खे न ॼाणंदा आहिनि। मन ऐं इंद्रियनि खां परे मूं सच्चिदानंद परमात्मा खे साधारण माण्हू सम्झंदा आहिनि। चओ हरे राम। भगवान चवनि था कई माण्हू अहिड़ा आहिनि, ध्यानु ॾेई ॿुधो भाई, जेके बि सत्संग कीर्तन घर वेठे श्रवण करे रहिया हो, हा न भाई। हिते त केवल सेवादारी 4-5, हा न, कुल मिलाए 7 ॼणा असां वेठा आहियूं, 2 राधा माधव भगवान। त जेके घर वेठे श्रवण करे रहिया हो उहे ध्यानु ॾियो न। श्री कृष्ण भगवान चवनि था कि कई माण्हू देवताउनि जी पूजा कंदा आहिनि, उहे घटि सम्झ वारा आहिनि जेकी मुंहिंजी भक्ति छॾे करे देवताउनि जी पूजा था कनि। ध्यानु ॾेई ॿुधिजो। याने जेके पंहिंजो लक्ष्य भगवान खे न करे देवताउनि खे मञींदा आहिनि, अॻिते न वधंदा आहिनि। भाई देवताउनि खे सभिनि खे नमस्कार आहे, लेकिन असां उन्हनि खां भगवान जी भक्ति घुरूं न। लेकिन श्री कृष्ण भगवान चवनि था उहे घटि अकुल वारनि खे जेको फल मिलंदो आहे उहो बि नाशवंत आहे। छो जो अगरि देवता राजी बि थी विया, देवता प्रसन्न भी थिया, मन घुरियो फल भी ॾींदा त एतिरो की देवताउनि जी पूजा करण वारा देवताउनि तक पहुचंदा। हरे राम। देवताउनि तक पहुचंदा उहे। उन्हीअ जो सबब इहो आहे त संसार में जेके माण्हू मूंखे सुञाणे न सघंदा आहिनि। हिकु त मां मनुष्य जे रूप में ईंदो आहियां ऐं परिपूर्ण परमात्मा सच्चिदानंद पार ब्रह्म आहियां, त मूंखे माण्हू साधारण माण्हू करे सम्झंदा आहिनि। दुर्योधन न सुञातो न श्री कृष्ण भगवान खे, शिशुपाल न सुञातो, कई माण्हू न सुञातो, सम्झनि पिया त ईअं ई आहे, गायूं चारींदो हो चवनि पिया। हाणे राजा बणिजी बीठो आहे, वीचारे परमात्मा खे उन्हनि वीचारनि न सुञातो। वीचारा त उहे तॾहिं बि भगवान उन्हनि ते कृपा करुणा था कनि। भगवान चवनि था पंहिंजे योग माया सां लिखियल मां हर कंहिंजे साम्हूं प्रगट न थींदो आहियां। तंहिं करे ही अज्ञानी माण्हू
मूं अविनाशी भगवान खे तत्व सां न ॼाणंदो आहे ऐं मूंखे जन्म वठण ऐं मरण वारो सम्झंदो आहे। हे अर्जुन, पहिरियां गुज़रियल, हींअर मौजूद ऐं ईंदड़ समय में पैदा थियण वारा जेके भी प्राणी आहिनि, माण्हू आहिनि, जीव आहिनि, मां सभिनी खे ॼाणंदो आहियां, पर श्रद्धा भक्तिअ खां परे को भी माण्हू मूंखे कोन ॼाणंदो आहे। छो त हे अर्जुन, संसार में इच्छा ऐं नफ़रत खां पैदा थियल सुख दुख आदिक मोह सबब सब प्राणी अज्ञान में जी रहा है, पर निष्काम भाव सां सुठा कर्म करण वारे जिन माण्हुनि जा पाप नाश थी विया आहिनि, से मोह नफ़रत आदिक झंझटन खां मुक्त थियल ऐं पक्के निश्चय वारा रुगो मुंहिंजो ई भजन कंदा आहिनि। भगवान चवनि था, मां जो परमात्मा थी साधारण माण्हू जे रूप में ईंदो आहियां, तो माण्हू सम्झंदा आहिनि हे त असांजो दोस्त आहे, त असांजो ईअं ई आहे, पड़ोसी आहे, त बगल में रहंदो आहे, त हे कमु कंदो आहे। हा, असां सुञाणूंसि नंद बाबा जो छोकिरो आहे, सुञाणूंसि देवकी नंदन आहे। हा, पहिरियों ते गायूं चारींदो हो। अच्छा अच्छा, मथुरा जो जेको राज पंहिंजे नाना उग्रसेन खे ॾिनई। अच्छा, हो त राजा आहे, द्वारिकाधीश आहे, समुद्र जे विच में, भाई वॾो राजा आहे, न सुञाणे सघंदा। भगवान जा ससुर न सुञाणे सघिया सतराजित महाराज। चओ हरे राम। छाजे करे नथा सुञाणे सघनि? छो जो भगवान जी माया अहिड़ी आहे ख़तरनाक। त माया खां पार थियण जो उपाय छा आहे? श्री कृष्ण भगवान चवनि था, पक्को इरादो रखी करे जेके संसार जे मोह माया खां दूर थी, यानी बुराइनि खां बची करे बार बार ध्यान रखी करे भगवान जो निरंतर भजन कंदा आहिनि, उहे भगवान जी माया खां पार पइजी वेंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। समझ रहे हो? सिंधी में समझ रहे हो गीता? नहीं? क्या नाम बताया? और उसका? हाँ, रूबल है ना, रूबल है ना। रूबल बड़ा की वंश? बड़ा कौन है? तो रूबल बताओ। रूबल, रूबल बताओ कि माया से पार कैसे हो सकते हैं? संसार से, माया से, यानी भगवान को कैसे पा सकते हैं? बताओ, तुम बताओ। वंश, तुम चाहो तो पूरा वंश अपना तार सकते हो। रूबल, तुम रूह का बल लगाओ, आत्मा का बल। कैसे पार हो सकते हैं? अगर रोज कहते रहेंगे ना, चीकी, ध्यान दे के सुनो, रोज निरंतर कहते रहेंगे अगर भगवान का नाम, तो हम भवसागर से पार हो जाएंगे। लगातार कहते रहें। क्या बोलते रहें? श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दुख भंजन पूरन कृपाल। समझ रहे हो? आजाद। अगर माया से होना है पार, भव से होना है पार, और राधा कृष्ण से करना है प्यार, उनके दर्शन को होना है तैयार, तो लगातार करते रहो जय जयकार श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन पूरन कृपाल। समझ रही हो चीकी? भक्ति के बिना रह जाओगी फीकी, समझी? और भक्ति करोगी तो बनोगी मीठी। तो निरंतर भक्ति करते रहो, प्रभु को याद करते रहो। ये भगवान कृष्ण ने आइडिया दिया है, फार्मूला दिया है, रास्ता दिया है। ठीक है? तो अब बोलो श्री कृष्ण गोविंद।